ॻोठ वारो सभु कन खोले ऐं अखियूं फाड़े ॿुधो। जेकॾहिं माई जन्नत खे तव्हां को खाइण पीअण जो सामान या उनखे को सीधो सामान ॾिनो आहे त रईस बालम खान खे तव्हां चङी तरह सुञाणो था त जंहिंसां बि वेर विझंदो आहे त उनजे ख़ानदान खे ख़तम करे छॾींदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि कन खोले ॿुधो, माई जन्नत जी केर बि मदद न करे न त कमदार काबू मुंहिंजो नालो आहे। कमदार काबूअ जो वेर कारे नांग ते पेर। ॾिसो छा पिया डरो। अम्मा मूंखे भूख लगी आहे। सब्र कर दिए, खोड़ मानी तुंहिंजे लाइ। ही ॾिस कुनी पचे पई न। अम्मा छा पचाए थी? मां पंहिंजी राणीअ जे लाइ मिठो भत पचायो आहे। अम्मा ही कहिड़ो मिठो भत आहे? अम्मा मूंखे ॾाढी भूख लगी आहे। थोड़ी देर सब्र कर अम्मा, मानी पचे थी न। न दिया न। अम्मा मूंखे ॾाढी भूख लगी आहे। छा कयो थी? केॾां थो वञी? दादा मूंखे छॾ। मुंहिंजे दोस्त जी माउ ऐं भेण ॿिनि ॾींहंनि खां बुख ते आहे। तुंहिंजे दोस्त जी माउ ऐं भेण खे न, पर कुतनि खे ॾियणी आहे। कुतनि खे ॾियणी आहे। तूं नंढो ॿार थी करे रईस बालम खान ऐं कमदार काबूअ सां वेर थो विझे। तोखे अहिड़ो सबक़ थो ॾियारां जे यादि करे।